पुलिस एमपी असलम अबड़ो के भाउ ऐं भाइटे के क़त्ल के ज़ाती दुश्मनी जो नतीजो करार ॾेई छॾियो। एसएसपी ॾखण असद रज़ा चयो आहे त जवाबदार ज़ुबैर शहवाणी अकरम अबड़ो ऐं संदसि पुट खे पंहिंजे भाइटे ऐं उन जे साथियुनि जी बदली में क़त्ल कयो आहे। एसएसपी ॾखण असद रज़ा मुताबिक़ सिंध असेंबली के मेंबर असलम अबड़ो के भाउ अकरम अबड़ो ऐं संदसि पुट शहरयार जो क़त्ल ज़ाती दुश्मनी जो नतीजो आहे। वाक़े में जवाबदार ज़ुबैर शहवाणी ऐं उन जा साथी मुलवस आहिनि। एसएसपी ॿुधायो त ज़ुबैर शहवाणी पंहिंजे भाइटे आसिफ ऐं उन जे साथियुनि जे खून जे बदिले में अकरम अबड़ो ऐं संदसि पुट खे क़त्ल कयो। आसिफ शहवाणी ऐं संदसि साथियुनि खे 2019 में नार्दर्न बाईपास वेझो क़त्ल कयो वियो हो। एसएसपी असद रज़ा मूजिब ज़ुबैर शहवाणी जी तर्जमान सोशल मीडिया ते अकरम अबड़ो ऐं संदसि पुट जे क़त्ल जी ज़िम्मेवारी क़बूल कई हुई। अकरम अबड़ो जे क़त्ल खां पोइ जवाबदार शहर मां फरार थी वियो हो, जंहिंजी ॻोल्हा जारी आहे। यादि रहे त अकरम अबड़ो ऐं संदसि पुट शहरयार खे 26 जुलाई ते कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में गोलियूं हणी क़त्ल कयो वियो हो।